स्वामी दयाल की दयाल राधा स्वामी साहिब सत्संग के वचन तेलंग महिला 4। हर किया कथा कहानियां है गुरमीत सुनाया बलिहारी गुर अपने गुर कहूँ बल जाया आए मिल गुर को आए मिल है तू मेरे गुर के प्यारे हर गुर भाम दे से गुर ते पाए जल प्यारी साथ संगत सजी संगत के मान नमस्ते राधा स्वामी क्या तो आज ही वाणी चौथी पातशाही साहेब गुरु रामदास जी आज असांखे ही उपदेश आत्म ज्ञान जो करन था अगर हिन संसार में सही को जन्म मरण दे निकलने जो रस्तो आ तो वो आत्म ज्ञान आ तो उनके रूहानियत भी चई था सको गुरु साल जाने उनके स्वर्ग शब्द चवा मुख्तलिफ नाला संतन महात्मन पांजी किताबन में हिंजा लिखा आहिनि मगर ॻाल्हि हिकिड़ी आहे छो त असां सभिनी जो मालिक हिकिड़ो आहे ऐं मिलण जो रस्तो बि हिकिड़ो आहे जेको रस्तो तव्हांजे अंदरि निकिरे थो यही गुरवाणी चए थी त ॿाहिरि ढूंढे त भरम भलाए ॿाहिरि न कंहिंखे मिलियो आहे और न मिली सघो करोड़े रहबर हिन दुनिया में आया आहिनि करोड़े महात्मा पर सभिनी जो राह रस्तो हिकिड़ो आहे कि बिन आत्म ज्ञान दे ममतान मिटे मन जी तोड़े सब साधन करें पढ़े वेद पुराण पर गीता में भगवान अर्जुन के भी इं चयो तो प्यारी साध संगत यही स्वामी चवा स्वामी जन जी वाणी में आ राधा आदि स्वर्ग का नाम स्वामी आदि शब्द में धाम स्वर्ग शब्द राधा स्वामी दोनों नाम एक कर जाते तो प्यारी साध संगत वो शब्द भी तव्हांजे अंदर आ रूह आत्मा भी तव्हांजे अंदर आ बाहर कुछ भी ना है अगर से पूछो तो बाहर जा कागज या पत्थर या पानी आ सो इन्हनि में कुछ फायदो न थियणो आहे ये गुरबाणी चवे थी त भरिए मत पापा के संग ओ धोपे नाम के रंग करोड़े जन्मनि जी मत कर्मनि सां भरियल अगर वह साफ़ सतरी थिए थी तो सतगुर जे शब्द सां
हाणे जंहिं शब्द जी गुरु रामदास तारीफ़ महिमा करनि था वो शब्द वर्ण न आहे, लफ़्ज़ न आहे। असांजूं किताबां ग्रंथ सभु वर्णनि में भरियल आहिनि, पर ख़ुदि स्वामी जन फरमाइनि था ना खुदा में तीरथ ॾिठा ऐं पंहिंजे झागे बोलिया शायद मुर्शिद मिलिया त यार मिट के कुल तगा दे। करोड़े जन्मनि जा दुख दूर थी था वञनि, मिलिया शांत लथीदड़ गिरी अवगुन रेहान बाकी, खुशियां दे दरवाजे खुले आई गमानो ताकी। जे अगर मालिक जी रहमत थी वञे जरा भी मन उॾे तवजो ॾे त अंदरि तव्हांजे अहिड़ी नाम जी दौलत आहे जन खे मिली आहे। सो उहे सत विलायतनि जी बादशाही खे लत हणी छॾंदा आहिनि। अजीब दौलत आहे नाम जी। इहे ई कंहिं दरवेश चयो आहे त हाय है पंहिंजे हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री, जबल सभु जली वञनि छो त डूंगर पवनि डरी। माण्हू मछ कछ मागर वञनि माग मरी, उॾामक आकाश जा पवनि कननि भर किरी। वण टिण वॾियूं बाग बन वञनि ॿेला सभु वरी। धर्मूं दर्द ज़री सावण कम सचनि जो। त प्यारी साध संगत, अजीब नाम जी दौलत आहे, मन विस में अंदरि थी थो वञे, हैरत में हैरान थी थो वञे। असां सखी कुछ और लिखियोसीं पर निकल गया कुछ और सखी। आया देव च नाया देव च आया, पाक जया सब ॻोल ॾिठोसीं पर यार लधोसीं विच पलतो। त उहो प्रीतम तव्हांजे अंदरि आहे, चाहे तव्हांजा मुख़्तलिफ़ देश हुजनि, शहर वतन हुजनि, किथां जा बि तव्हां रहवासी हुजो, तव्हांजो कहिड़ो बि पैसो हुजे, कहिड़ो बि रंग रूप हुजे, इहो सुवाल न आहे। मगर हिकु कुदरत जो मसालो सभु कंहिंजे अंदरि हिकु ई आहे। एक नूर ते सब जो उपजा, कौन भले कौन मंद। गुरबाणी चए थी त असीं सभु उन रूह मालिक जा कतराऊं। अगरि हो समुंद्र आहे त असीं उनजी लहरूं। या चई जो त असां समुंद्र आहियूं, हू असांजी लहर आहे। जल ते उपज तरंग जूं जलाए बिखे समार। ये सिर्फ़ु वहम जी माली खोड़े वारी असांखे बीमारी लॻल आहे। किताबनि जी, पोथनि जी, मंदरनि जी, टिकाणनि जी न कुझु बि न आहे, न कुझु वरदो ई। असांजा हणी हणी वॾा ईअं बर्बाद थी विया, जेतोणीक हुनखे आबाद थियणो हो, पर नाम को सवा वो नाम संतन वटा बाहर ना है। अंदर बढ़ के पौड़ी चढ़ के रेख नजारा हो रहा। करोड़े खंड ब्रह्मांड तव्हांजे अंदरि आहिनि। ईअं न आहे कि संत लवल था हणनि ऐं अजाइब बकवास करनि था, बल्कि नाम ॾेई उन नाम जे रस्ते में शामिल बि थियनि था, हमदर्दी बि करनि था। पर हाय, न असांखे विश्वास आहे, न यकीन आहे, न भाव आहे, न भक्ति आहे। ये असांजे दादू साहिब चयो आहे त दादू भाव भगत विश्वास ॾे मांगे दादू दास। ऐं मालिक पंहिंजो प्रेम ॾे, प्यार ॾे, विश्वास ॾे, सिदक ॾे।
तो प्यारी छा संगत गए दुए जहानों खाली जन प्रेम खरीदन कीता ही जहान छा पर हू जहान भी उनजो हुआ तंहिं करे हिन शरीर ते को भरोसो न आहे त कॾहिं बि हे दम असांजो हवा थी थो सघे कई ख़वान हिन दुनिया में खपी चुका कि चल गए हज़ारों इस बाग के माली चल गया सिकंदर जैसे जे हाथ उनके खाधी जॾहिं सिकंदर मरदो आहे त हिकु वसियत कंदो आहे जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजी मैयत जा हथ ॿाहिरि कयो तव्हां दुनिया ॾिसे त दारा जहिड़ा बि हिन दुनिया में खाली विया हथ छंडींदे विया तंहिं करे प्यारी साध संगत असांखे अजायो हिर्स हवा दवा राति ॾींहुं मैं लॻी पई आहे मैं मारिया जग सारा मैं नूं किसे न मारिया इस दुंग दरिया दलख मों लखां विच को वञी चाढ़िया ये वॾो दलख दरिया समंड आहे सॼो संसार हिन में ग़रक़ आहे ॿारनि में बचनि जे मोह में दुनिया में मज़हबनि में तो साहिब फरमान था इन मां कुछ न वरदो तव्हां यादि रखो करोड़ा ज़माना आखारे कदीमी हिन दुनिया में असीं आया ये न ज़र ही न ज़मीन ही न आसमान हो न समुंड हो न सिज हो न तारा हो कुछ भी न हो तो असांजी रूह उन ज़माने को हिते आयल आहे ये गुरबाणी चवे थी त एक नूर ते सब जग उपजा कौन भले कोन मंदे अवल उहा नूर रूह हिते आई पोइ उन मां सॼे संसार जी उत्पत्ति थी हाणे तव्हां को अगरि जे असीं सुवाल कयूं पुछूं त इन ॻाल्हि खे घणो वक़्तु थींदो त इन जो जवाबु तव्हां वटि न आहे तव्हां सिर्फ़ु एतिरो चवंदो मां 50 साल जो आहियां 60 जो आहियां 70 जो आहियां 80 जो आहियां पर इहो सुवालु न आहे सुवालु हे आहे त असां हिन दुनिया में कॾहिं पधारिया जॾहिं कुझु बि न हो कीन खणी आहे कीन ॾे हिकु सिंह जा सामान आहे प्रेम जे परवाह में छा पची परवाना धर्मूं दीवाना असली तुंहिंजे नाव जा प्यारी साध संगत करोड़ा बेअंत कल्ब जुग गुज़री चुका आहिनि हिकु 1000 जुग बदिलबो आहे त हिकु कल्ब थींदो आहे त करोड़े कल्ब असांखे हिन दुनिया में रहंदे थिया आहिनि करोड़े लखे 84 असीं पाए चुका आहियूं जेके बि तव्हां हे जानवर ॾिसो था गधा घोड़ा जाने ढोर नांग बिच्छू वग़ैरह कॾहिं उहे बि असां वांगुरु इंसान हुआ सेठू आहे शाहूकार आहे मुल्क जा वाली आहे शहनशाह पर अॼु कर्मनि जे वस चकर में अची करे मानस मों जनावर जी जून में आया आहिनि जे तव्हांजा पर्दा खुलियल हुजनि अखियूं हुजनि त तव्हांखे इहा ख़बर पए त फलाणो जून में आयल आहे ऐं जे मां बुनियाद खां असली वाक़ुफ़ आहे हाणे इहा ख़बर सतगुर खे आहे सतगुर हथ कुंजी होर जे दर खोले नहीं गुर पूरे भाग मिलावन जा जहिड़ी अज़ल को भाग खुलनि ये गुरबाणी चवे थी त सतगुर नो सब लोटदा जेता जगत सब को बिन भागन सतगुर ना मिले भाग ही न बहिरो सवाइ क़िस्मत जे सतगुर जो मिलण महाल मां ईअं नथो चवां त दुनिया में का गुरु फ़क़ीरनि जी खोटी कमी आहे
गाँव में हों फिरा संतन बड़ो सका, पर जिसकी चेरी हों फिरा उनका बड़ो डुका। तब शहर गांव ग्राम देहात भरे पहन पीर फकीरन था, मुलन मलवानन था, पर वे ताएं ताएं ये छेले मानकम मुक्तन गजे गजे संत भुवन सर्वत्र चंदन बने बने। ये हर जंगल में चंदन का बरस नचना, हर पहाड़न में हीरा लाल नचना, हर हाथी के मस्तक में हीरो नचनी हुआ। छेले छेले मानकम मुक्तन गजे गजे संत भुवन सर्वत्र। एक तरह से सबनी शहर गोठन में पंच शब्दी महात्मा नथीना। प्यारी साध संगत गुरु नानक साहब को पो स्वामी जन हिन दुनिया में आयान, वो सदगुरु आयान, बाबा साहब जन, वो हजूर जन आया। तो प्यारी साध संगत ये हस्तु दुनिया में महान यानी करोड़े जुगन जे करोड़े जमानन जे गुजरण जे बैद जे अचन पर हाय असांखे उन्हनि जी ॼाण न आहे, असांखे सम्झ न आहे कि क़िस्मत नाल इरादे ताईं रब आण वेठा न जाए। केर बि नाना बलदा ॾिया पर काठ बि नाना बाहे, दर्द बि नाना रोवन अखियां मन बेदर्दा थाए। गुलाम फरीदा सब्दा मजूर लधो से पर कोई किसी का ना है। अगर हिन संसार में तव्हांजो सही माना में कोई मित्र आहे, सहृदा ऐं सॼो पिता माता आहे त उहो सतगुरु चओ, शब्द चओ। ऐं हिकु ॻाल्हि ॿी बि आहे कि सतगुरु किया दे को सतगुरु कीना ना। भव सागर के भंवर में फिर गोता खा त शरीर गुरु बणिजी नथो सघे। ये शरीर न गुरु जो रहणो आहे न छिक जो रहणो आहे। ये बेबका जो माग आहे, शरीर भी बेबका है। तो गुरबाणी चवती तो सदगुर शब्द स्वरूप है, जाका आदन अंत काया माही परख लो। काया एक हिंदी लफ्ज़ आहे कि शरीर के अंदर वो शब्द ॻोल्हियो। काया माही परख लो निश्चय मानो सन। प्यारी साध संगत असी इंसानन के गुरु पंहिंजो कयूं वेठा आहियूं, उनमें कुछ भी न वरतो। तव्हांजो सतगुरु शब्द आहे, नाम आहे, इसम इज़म आहे। उनखे गौर कयो कई नाला संतन पंहिंजी मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में उनजा रखिया आहिनि। इहो ई मौलाना रूम साठ न गुफ्त पैगम्बर की आवाज़ है खुदा। तुम्हारे अंदर एक आवाज़ आ, शब्द आ ते वजे वेल सब कहीं मंझे तन तवा। चंगत तबूरा कीनरा स्वामी साध अपार। सुरा सब रागन जू तहमन कन पुकार, पर कंहिंखे मंगण हार सोजी हिन सरोद जी। तो प्यारी साध संगत दुनिया ॿार भुली पई आहे। इहे साईं हाविज़ साहिब चए थो त राग शराफ़ न हरगिज़ छोड़ी। हाविज़ जे हो ई प्रेम जी रत। त तव्हांजे अंदरि दुर्धाम देश अटल खां अनामी अक देश हैरत खां उहा आवाज़ लही करे तव्हांजे दिमाग़ तक अची रही आहे। तंहिं करे पूरन महात्मा साधु वठी करे जंहिं वटि राव शब्द जो हुजे। शब्द बिना था राज को अंधा, कोई न गहे घट की संदा। तो शब्द को सवा कहिड़ो बि गुरु हुजे
चंदा जो छिलणी हिकिड़ो पुञार था जूठे गुर की टेक को तजतन कीजे बार वार न पाए शब्द का भटके बारों बार। हाणे हिकिड़ो पाण में खूह में किरियल आहे उहो असां अॻे ई किरियल आहियूं। हाणे खूह में किने सां करंदो तंहिं करे साहिब फरमाइनि था सतगुर लाज़मी आहे। ये प्योर मायर ॿाहिरि कुटुंबीअ असांखे हर जनम में मिलिया आहिनि। जे हाणे नाज़ असांखे मिलिया आहिनि त का वॾी ॻाल्हि न आहे। इन करे गुरबाणी चवे थी त कच दड़िया सब तोड़ ढूंढ सजण सतगुर पकिया हे जीअरे जासन छोड़ वो मुयार जासी बि छोड़। तव्हां वेठा हो तव्हांजा ॿाहिरि सौट माथाद असांजो काॾे पियो माव कि काॾे विया तुंहिंजा वॾा जन मारियूं महल थिए जा अॼु धूड़ में तन जा हॾा थो ॾिसां वैरान में। तो प्यारी छा संगत वो परम पिता गुरुदेव शब्द रूप तव्हांजे अंदरि आहे। अगरि तव्हांखे सचो विश्वास सिदक रखिणो आहे त अंदरि रखिणो आहे। ॿाहिरि कुझु बि न आहे। ॿाहिरि सिर्फ़ु पथर आहिनि पाणी आहिनि कागज़ आहे। तंहिं करे जेके बि संत महात्मा थियनि जो ख़्यालु हिकिड़ो थियो आहे तो प्यारी साथ भारतीय कथा कहानियां गुरमीत सुनाया बलियारी अपने गुर कऊं बल जाया। हाणे गुरु रामदास साहब यानी खुलम खुला अखरन में चवे तो ये बोली न अरबी आहे न तुर्की आहे न फारसी आहे न अंग्रेजी आहे इंग्लिश आहे। बिल्कुलु सरल ते सहज वाणी आहे। चवंदा मुंहिंजो अगरि सही मित्र आहे त पंहिंजो गुरुदेव आहे। हाँ संतन चयो आहे त तुलसी ऐसा संसार में भांत भांत के लोग सबसे रड़मिल चलिए पर नंदी नाम समझो जन्म मरण जी बीमारी मिटण वास्ते। हाणे ॿियूं वग़ैरह असांखे लखे बीमारियूं थियनि थियूं उहे त डॉक्टर कई लखे ॿार आहिनि गोरनि सां दवाउनि सां इंजेक्शन सां उहे बीमारियूं लही सघनि थियूं मगर हे जनम मरण जी बीमारी यादि रखो बिना सतगुर जे तव्हांजी मिटी न सघंदी। ये अहिड़ी कहिड़ो करे स्वामी बिना सतगुरु सवाइ सतगुर जे 9 करोड़ जीव गंभीर थाव खणी वियो। जॾहिं मगर को हलंदो आहे त मगर जी धरती बि खणंदा गॾा कुता बि उनमें हुया शहर हो हिकिड़ो। पर संतन खे एॾी अंता ताक़त थिए थी जो चाहिनि कि हिक नज़र जे आशिक वेखनि लख करोड़ां तारे हू लख निगाह जे आलम वेखे किथे न कंदी चाढ़े हू मंसूर जे चुक सुलीद ते जहिड़े वाक़ो कुल इसरार आहे सितो सिर मूलनि चाहियो तड़े काफ़र कान लख हज़ार। हाणे संत असांखे हिन दुनिया में गढ़ण वास्ते चवंदा असीं उल्टो उन्हनि जा दुश्मन थी था पऊं। हज़रत ईसा साहिब के सलीब जे मथो चाढ़े करे फांसी ॾिनी अथनि पर ईअं फांसी न ॾिनी अथनि वरी उनजे हथनि में मेखा हणी करे भित सां ठोकियो अथनि पंहिंजे पेरनि खे जंघनि खे हिते हवा में उहो उनखे फांसी ॾींदा। मंसूर साहिब बंदि कटियो वियो आहे। असांजे हिकु आङुर में 3 बंद आहिनि 3 दफ़ा उनजो यानी शरीर कटियो वियो आहे। यानी तवरे साजी पहरू जी तरह खले जी सिधी लाथी हुई आहे। शाह बिलावल घाणे पीड़ाई शाह मंसूर के सूली चढ़ाई शाह तार के दरिया बुड़ाई
पर कई आशिक मार गवाए तरसन आज। अने गुरु अर्जन देव जो को दो कसूर अज भी ना है, पर तेर जा वड़ा कड़ा चाड़े करे बंदी उन्हीं कड़ा में विदो सन। गुरु तेग बहादुर जड़ियो हस्यो ब्यारे चांदनी चौक दिल्ली के अंदर जलादन को सिर कटायो। करोड़े संत रहबर हिन दुनिया में आया तव्हां हिकिड़े जो नालो ॿुधायो तो दुनिया हिकिड़े भी महापुरुष के आज़ाद छो। सब प्यारी साध संगत दुनिया के अंदर काल पापी है मन जो एजेंट आ कम कंदड़ आ। तंहिं करे जेको भी जरा से प्रेम के मार्ग में यानी कदम वधाए तो लखे उनसां दुश्मन छन पियो, लखे वेर भाव दुनिया रखे थी, पर नाम नाम आ जैसे प्रताप ते सॼो संसार करोड़ा ब्रह्मांड ये असांजो ब्रह्मांड हिकिड़ो तिर जी तरह आहे। करोड़ा कोटान कोट गुरवाणी चवे थी लख पाताला पाताल लख आंगास आंगास ओढ़क ओढ़क भाग सके वेद कान अखबार। आखिर वेद भी चई चई खामोश था थियनि तो उहे सब नाम के प्रताप से बीठा है। नाम के ढारे खंड ब्रह्मांड नाम के ढारे पुरिया पाता गुरवाणी चवे थी। तो उन्हें नाम के आसरे करोड़े खंड ब्रह्मांड हलन था। तव्हां नाम चो शब्द चो, शब्द धरती शब्द आकाश शब्द शब्द भया प्रकाश सगली श्रेष्ठ शब्द के पाछे नानक शब्द घटों घटास। कहना अगर तव्हांखे ख़बर ना है तो असीं ख़बर ॾियूं था वो तव्हांजे अंदर आ। गोल जे यार अंदर में छोटी ओड़े टूटे तो वो प्रीतम तव्हांजे अंदर आ। तो प्यारी साध संगत दुनिया में यानी कई अड़ा लोग आहिनि जन असांखे गुमराही में विधो आहे कि दुनिया जा मज़र मजाए छॾनि था ऐं पीर पंडित ॾाढो भुलाए छॾनि था कि निवड़ी नमाज़ूं कनि कि मंदर टिकाणा वसाइनि। पर आॾो कीन आया सचल चवे अकुल वारा इश्क जे। प्यारी साध संगत कन मंदर ठाया कन मस्जिदा ठाहियूं कि अलाह अलाह करनि था, पर अकुल वारा इश्क जे आॾो नथा अचनि। ये सर ॾिने साजन मिले तो आओ ॾियां झटि। ये अगर सौदो है बराबर थे तो यार मुड़ न स्वामी सौदो प्रेम जो अथई मुल महांगो। जे अथई ख्वाज खरीद जी तो नरक न कर सरसांगो। पोए पाए गिचे में गिलास दो गांगो वो लंघी पौंदे लांगो मतलब थींदे मन जा। तो प्यारी साध संगत धन गुरुदेव आ अज जाहे कायनात कायम आ दुनिया उनका गुण गाईंदी। अॼु हे सॼे रंगशाला उनजी आ, उनजी कमाई जो फल आ। सोन के भव नाए बाहि में जलाए ॾिस, सोन के भव नाए बाहि में जलाए ॾिस, बाहि में जलाए ॾिस पर भली आज़माए ॾिस। कई यानी इन महापुरुष जा वैरी भी थिया दुश्मन भी थिया, पर आखिर सच्चाई की ताकत है। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के असूलों से, लेकिन खुशबू नहीं सकती लेकिन कागज के फूलों से। यानी सवाल यो ना है कड़ा भी हसीन सुंदर जाने फुल कागजन जा हुजन, पर सवाल यो आहे त खुशबू ही काथे आ।
संत सवाल इहो था पुछनि ख़ुशबू किथे आहे, ख़ुशबू सचे गुलनि में आहे। अॼु हे मुंहिंजे प्रीतम जी ख़ुशबू आहे। अॼु सॼे पाकिस्तान जे कोने कोने में उन प्रीतम जो जस आहे। ते ये कमाई जा फल ये भगत करें पाताल में प्रगट होए आकाश, रजब तीने लोक में छपे नहार को दास। तू अटल भक्ति कर विया। अॼु हे उनजी भक्ति जो फल आहे, प्रताप आहे। धन सतगुरु आहे। हे कबारी इलाक़ा, खाना बदोश इलाक़ा। अॼु असांजे नौजवान ॿारनि के, माताउनि के, ॿुढनि के कई यानी किरल क़ौमा असां बि किरल आहे, पर धन सतगुरु आहे जंहिं असांखे प्रेम जो हथ रखी करे पंहिंजो कयईं। त प्यारी साध संगत आशिकनि जो चवणु ईअं आहे त दीन धर्म जी लोड़नि में को, दीन धर्म जी लोड़नि में को मंगा दर्शन यार था। काफर काफर हर को आखे, पर मैं हर बूर न थी छा। प्यारी साध संगत धन सतगुरु आहे। तव्हां जो प्रेम प्यार रखो। सतगुर जे वठण जो अव्वल नंबर हिकु फ़ाइदो, यानी हिन ई वाणी वेंदो। कल्ह असां शब्द कढियोसीं, उन नंबर वार सभु ॻाल्हियूं ॿुधाए त यानी मौत जे वक़्तु सतगुरु तव्हांजी यानी अचे पत रखंदो, लाज रखंदो। छो त उन वक़्तु काल पापी साम्हूं अची बीहे थो, करोड़ा फ़ौजा सां साण बाक़ाइदा जीअं जंग थींदी आहे। हेॾो प्रीतम गुरुदेव शब्द रूप उहो बि बीठो आहे। हाँ, अगर को प्रेमी अहिड़ो कर्म भोगे बि थो, तव्हांखे मां पहिरें वेनती करे आयुमि, तव्हां करोड़े कलम जोगनि को हिते आयल हो, तव्हांजा उहे कर्म निकृष्ट पयल आहिनि। उहे कर्म भोगाए करे तव्हांखे आख़िर पास थो करे, अंत खणंदो। भला बुरा गुर भगत कवहु नरकनि जा, सोना काई ना लगे लोहा घोड़े नहीं खा। जीअं सोन सोन आहे, ये लोह के को जरासीम न खाईंदो आहे। त प्यारी साध संगत हिकु दफ़ो सतगुर जंहिंमें नाम जो बिज विझे थो, हिकु दफ़े हज़ूर बाबा जन इशारो कंदा आहिनि हज़ूर जन खे कि तुंहिंजी हिकु रूह घोर नरकनि में सड़ी रही आहे, पंहिंजी ख़बरदारी कर, संभाल कर। त नरकनि में वञी करे उन रूह खे चिताईंदा, तोखे स्मरण यादि आहे? चवंदा न। ध्यानु यादि आहे? सतगुरु जो रूप चवंदा न। नाम यादि आहे? चवंदा न। भला स्मरण यादि थी? चवंदा न। भला हीअ आवाज़ मुंहिंजी तो सियाणे थी? हाँ, मात लोक मृत मंडल में इहा आवाज़ मुंहिंजे सतगुरु चवंदा चङो हाणे मां ॻाल्हाईंदो थो हलां, तो मुंहिंजे पोतो लिखजे। प्यारी साध संगत, ये के मर्द मल्लाह जो कमु आहे, कार जो कमु न आहे। कार कुकर घर रहे, सिंह रहे बन मां, बांध बेगाने देश में नित मारे नित खा। तो प्यारी साध संगत प्रेम सतगुरु जो हुजे त हिकिड़ो ई हुजे। पाक वहीं तो पाक मिलई, बिन पाकी पाक न मिलता। जेतिरे क़दर थी सघे असीं सतगुरु जो संभलन करे मन के पाक कयूं। पाक वहीं तो पाक मिलई, बिन पाकी पाक न मिलता। शौक़ होई तो यार मिले, बिन शौक़ी यार न मिलता।
दर्द बंदे दी दाऊं सुन के आप खुदावर डरदा शीश महल दे कंगरे कंब गए जब आशिक मंसूर छोड़ी पर चढ़दा आशिक खलदे खलदे टक ॾींदे छोलनि ते चढ़िया। तव्हां अॼु बि हिकिड़े जो नालो ॿुधायो जन प्रेम को मुंहुं पोचे कर मुंहुं न चओ सोरे सेन आंखें जो रण लुझ मरे थोरे सही नानका जो मन के साथ लड़े उन्हनि मन सां जंगियूं जोटियूं लखे जंगियूं जोटियूं रातियूं जाॻिया आहिनि कई ॾुख ॾमर हिन नफ़्स खे ॾिना आहिनि यार जो पाण मज़ाक न आहे। तव्हांखे दुनिया में सभु कुझु मिली सघे थो ॿार मिलनि था धीअर मिलनि थियूं पुट ॿाहिरि भातीजा मिलनि था पर उन प्रीतम जो मिलणु मुश्किल आहे। कल्ह मां गंगा सिंह जो तव्हांखे हिकिड़ो इतिहास ॿुधायो जेतोणीकि 10 नंबरी हिंदुस्तान जे अंदरि हुन नालो बदमाश में हो अॼु अहिड़ा गंगा सिंह बि हुन पार करे छॾिया जीअं गुरु नानक साहिब सजण सग जहिड़ा तारे छॾिया हनुद कसाई जहिड़ा तरी विया कि नाम देव कबीर त रोचन सदना सेन तरे लाल ऐसी तजबन कौन करे गरीब नवाज गुसाइया प्यारे माथे छत जेतोणीकि इस ज़ात जा नीचा पर यार जी नज़र करे अॼु उहे लाल आहे सचा जंहिंजो को मुल क़ीमत ई न हुई। स्वामी रविदास साहिब थियो आहे अॼु 158 साल उमिरि थी आहे। कबीर साहिब जी उमिरि 120 साल थी आहे। गुरु अमरदास साहिब 70 वर्ष जी ज़िंदगी में नाम पिरायो आहे यानी 105 साल जी ज़िंदगी थी आहे पर सतगुरु जो पूरो आशिक थियो आहे। अॼु गुरु अंगद जे साहिब हुनजी सेवा खे ॾिसी करे हिकु दफ़े बरसात जी मौसम हुई ऐं बूंदाबांदी थी रही बादल चढ़िया बि था रात जो टाइम 9, 10, 11 कथन ऐं शरीर तमामु कमज़ोर साहिबनि जो पेर फसल जे करे हिकु खॾे में किरदा न ऐं जान जे मथां 2 घाघरियूं पाणी जो तॾहिं सतगुरु जो नालो वठी घाघरियुनि खे बचायई। हाणे छो न इहा ख़बर गुरु अंगद जे साहिब खे पइजी वई। हाणे सतगुरु घटि घटि पट पट की जाननि हार थींदा आहिनि असांजे दिलनि जी ॼाणंदा आहिनि असांजे रूहनि जी ॼाणंदा आहिनि पर इन खां परे उनजी नज़र वेंदी आहे करोड़ा अरबा कोहनि तक नज़र वेंदी आहे। अगरि सिख हेॾे वेठो हुजे गुरु हेॾे वेठो हुजे सिख 7 समुंडनि खां पार आहे तॾहिं सतगुरु जी नज़रनि में आहे। प्यारी साध संगत तॾहिं कोरी जो घर हो उन जगह ते त कोरी पुछो ज़ाल के ॿार वॾो धदको आहे खड़को आहे खड़को ॿियो न आहे इहो लिबागो नंढिणो अमर रुलियो आहे न ॾींहुं आहे न राति आहे न शाम आहे न मंझंदि आहे इहो किथे किरियो आहे चङो इहो किरियो खॾ में पियो लिबागो नंढिणो। हाणे क्रोध में जॾहिं इंसानु ईंदो आहे त मन फैलिबो आहे के वर्ड हुन गुरु अमरदास खे भला बुरा चया पर जॾहिं साहिबनि दरबार लॻाई भाई अमरू खे घुरायई त अमरू हाल ॾे राति वारो छा थी गुज़रियो न साहिब तूं अंदरि जामी आहे तोखे हाल करणु बेकार आहे। प्यारी साध संगत तॾहिं कोरियाणी खे कोरी खे घुरायो आहे साहिबनि त उहे वीचारा कंबनि पिया दर्जी विया त अलाए ख़बर न आहे गुरु छा कंदो पर साहिबनि जी इहा नीयत न हुई। चवंदा उहे वर्ड फेराइणा आहिनि उहे लफ़्ज़ फेराइणा आहिनि तॾहिं कोरियाणी चयो त मां हे लफ़्ज़ चइनि न दणको निभागो नथाऊं
जॾहिं साहिबनि चयो त असां हिनखे नथा वञो थांव करे छॾियो, नानकनि जो धणी करे छॾियोसीं। त प्यारी साध संगत, अगरि उन यार जी नज़र थिए त आद दाम को चींबड़ो भयो लाखीना, अगरि नज़र करे त अध दमड़े जे इंसान खे लखनि जो मालिक करे छॾियो। रविदास कहिड़ो गंभीर जुलाओ, नामदेव चींबो, सदनो कसाइयो, धनो गवारो, जंहिंजी वाणी ग्रंथ में चढ़ियल आहे। त प्यारी साध संगत, सतगुरनि जी अनता कृपा सां अॼु उनखे हर चीज़ बच के चयो। पृथ्वी चंद पग में वरो पर गादी गुर अर्जन के, साहिबनि पंहिंजी गादी हुनखे ॾेई छॾी। जेतोणीकि हुनखे ॿ पुट ॿिया बि आहे, पृथ्वी चंद मां ते, पर उन्हनि साहिबनि मूं कुझु न पियो। ही भागनि जी मिठाई आहे कि तकदीर इलाही छिकियनि ॾोरा त मिलियो नाल नसीबा, हर मर्द दा दारू तूं भाऊ। हाँ, तकदीर इलाही छिकियनि ॾोरा त मिलियो नाल नसीबा, कोड़ियां जे दुख दूर करिंदा करे शफा गरीबा हो, हर मर्द दा दारू तूं भाऊ, क्यों वत घट न आहे यार वत तबीबा हो। मौजो दारू दवा तुंहिंजो दीदार आहे, हकीमन खे ॾेखारण बेकार आहे। त प्यारी साध संगत, गुरु अमरदास जी रग रग प्रेम थी वई, जीअं हनुमान पंहिंजी खल लाहे करे ॾेखारियईं त राम राम लिखियलु। त प्यारी साध संगत, जेके मालिक जा आशिक़ थियनि था, ये लूं लूं प्रेम में भरियल आहे। सब प्यारी साध संगत, अॼु गुरु रामदास साहिब फरमाइनि था, हर क्या कथा कहानियां गुर मीत सुणाया। अगर तुम्हारी तरफों ये सवाल उठे तो भला गुरु रामदास को पुछीजो तो उन्हीं काथो परायो। तो गुरु रामदास चवंदा सतगुर वठो, अहिड़ी केरु करे स्वामी बिना सतगुरु, भगत योग वैराग जा ॾेठो भंडार भरे। तो प्यारी साध संगत, रहबर बाजो राजन मिलदा तड़ तालब खावे था ट्रपे, तो हजार ट्रपा है खाए रहबर को साफ कुछ न। हट 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 के हटक नहीं मला, मेरे को मरण का शौक मिटावन दे, कंजड़ी बन के मेरी इज्जत घट दी, मेरे को मरण का शौक मिटावन दे। नच नच के मेरी इज्जत घट दी, मेरे को नच नच यार विखावन दे। तो प्यारी साध संगत, नच नच के तना भी यार न मिलता, मेरे को गल विच माला पावन दे। लोग की इश्क खरीद करेंगे ने, मेरे को मथे तिरक लगावन दे। आखे भला उनके हो जाने, पर मेरे को अपनी तोड़ निभावन दे। तो प्यारी साध संगत, दुनिया में लखे रहबर सन, साईं भला शायद थोड़ी गलती की वजह करे एडो भारी नुकसान होने परायो। 12 साल रंडन वेसान वट वञी करे हुन राग सिखियो, राग सिखी करे इनायत साहिब खे वन ख़ुशि कयो। जातो जातो हो साहिब लंघंदो वञी जग वाटनि ते मुद्रा ॾिजो, ठहिया ठहिया तेरे यार इश्क न चाहे। न अॼु जेतोणीकि मां सैयद आहियां, पर अहिड़ी सैयदा मूंखे न खपे जो बुलेन छॾेंदा सैयद दोज़ख उन्हनि जा जाए। ज़ात बुले जी कीमत पुछंदाई, लब मिटी बुगछाए, बुले कनू ऐं चुला चंगेरा जिस पर रोट पकाए। तो प्यारी साध संगत, साईं भला छा पंहिंजे मुर्शिद खे ख़ुशि करे 12 सालनि खां पोइ अहिड़ी भुलो आहे, न भुलो न आहे पर भुलो आहे। तो प्यारी साध संगत,
करोड़े रूआ संतन दरवेशन वटि अॼु पाउ थियनि थियूं, पर असांखे पूर्ण विश्वास हुजे बेसनाश करण क्या था तेरी बेअकलाई है वेखण आयो सिर कपनाल या रीत कंहिं सिखलाई है पेश होठी विच पेशी जे बकरा पेश कसाई गुलाम गरीब ते सजना बाजो थी वतन ते राही तो प्यारी साथ सनत बेसनाश हिन ॻाल्हियुनि न सम्झी सघो ये साईं सिराज चवा तो ऐसेंदिया सिराज या सबक मदव कम जातरा अगर काबल शब्द गर्दन जनत उस्तादरा तक यानी कम जात बेसनाज के तक यानी तलकीन भी न कर अगर काबल थी दो तो उस्ताद सर कटण में वेरव न कर हर की कथा कहानिया गुरमीत सुनाया अजीब ये अमर कहानी मागे सतगुर पाने प्रीतम बनाई यार नाल जे यार मिलावे ऐसा कोई फकीर मिले यार नाल जे यार मिलावे ऐसा कोई फकीर मिले कुल तकदीरा अजल जा मेते ऐसा कोई पीर मिले तो प्यारी साथ सनत पके यार जी यारी पकिया कच्चा यार हरगन कीजे कचा जान ला जोखा औखी देव च कमन आवे सौखी देव च सौखा खावन देव ले रलमिल बैठे पिछे देवे दुखा गुलाम फरीदा कचा यार हरगन कीजे कचा खोखे राखो तो प्यारी साथ सनत करोड़े रहबर आ जान करोड़े महापुरुष आ जान पर सभिनी जी ललकार हिकिड़िया असां सिखी कुछ और लखोसे पर निकल गया कुछ और सिखी आया देव च न आया पर न आया देव च आया पाप जया सब गोल ॾिठोसे पर यार लधोसे विच परे थो तो वो प्रीतम हिन जान जे अंदर दम दम में यार सुहिणो मस्तान छो न थींदसि तो वो प्रीतम तव्हांजे अंदर आहे पर मन साफ़ हुजे वेही करे असीं कलाक अधु ॿ कलाक वेही सतगुरू जो सिमरन कयूं ऐं ध्यान धन बि ॿुधो शब्द बिना था राज गुंदा कोई न गए घर की संदा तो वो शब्द अठे पार तव्हांजे वजे तो कि बेच अकेला ध्यान दर तो मिले निशानी शब्द की तज आलस नंदरा कायली तो लगन लगा ले शब्द की जे दावदर दवा ॾेई करे उन सां पारेज बि ॿुधाईंदो आहे खटाण न खाइणी आहे मिठाण न खाइणो आहे मिर्च वग़ैरह न खाइणा आहिनि अहिड़ी तरह से सतगुरु फरमान था बेच अकेला ध्यान दर तो मिले निशानी शब्द तज आलस नंदरा काय डी तो लगन लगा ले शब्द की तंहिं करे असीं ओॾे तवजो ॾियूं कॾहिं न कॾहिं उन मालिक जी नज़र थींदी ये राता जागन भगत कहावन पर राता जागन कुते राता जागन कुते पर भोला तेकन अञा भी होती खसम अपने दा दर मूड़न छड़दे तर लख लख लगन जुते पर भोला तेकन होते दर महबूब दा हरगिज़ छोड़न तर लख वारी कोई कुटे उस भलिया जाग अपने मुर्शिद को मना यार मतलब बाजी चावेस नहीं कुते पर बोला तेकन होते प्यारी साथ संगत सभई दरवेश महापुरुष यही दां पुकार कंदा विया आहिनि तो उहो मालिक तव्हांजे अंदरि आहे इहो पूर्ण यकीन रखो न उहो मंदर में आहे न मस्जिद में आहे न ठाकुर द्वारनि में आहे हाणे हे हिकु मंदरु आहे
हिन स्वार्थ असां गॾी सघूं था। भाई जे इहो अंधश्रद्धा रखूं त हे मंदरु असांखे तारे मथे खणी वेंदो, इहो ग़लति पर ग़लति आहे। स्वार्थ सभु गॾी था सघूं मगर ॾींदो है कुझु बि न। अगरि सही को मंदरु मस्जिद ठाकुर द्वार हुआ त इंसान जो वजूद आहे। हिसे को रमज़ वजूद विञावण थी ना हाजत पढ़ण पढ़ावण वठ लज़त आवण जावण थी। तुम मुल्क करबदा वाली हैं जेको रन्ना वाली चाली त कंहिं महापुरुष संत को रस्तो वठी करे रंद चवंदा आहिनि महापुरुषनि खे उनखां रस्तो वठी करे उन रस्ते में गामज़न थी अगाहों को तांग पीछे कदम न मोड़ड़ा नानक सिज अवया वार ॿौर न होसी जन्म अंदर लखे रुकावटूं अचनि थियूं, लखे ख़ौफ़ ख़तरा अचनि था। हाणे असीं चई था छॾियूं त गुरू छा कंदो, पर इहा वधीक ख़बर अंदरि तव्हांखे पवंदी त गुरू छा करे थो छा नथो करे। गुरवाणी चवे थी त राह ख़ुदा का आबला रावी दसें बार मन तो महंगल हो रहा नशा किस्मत जा। गुरवाणी चवे थी त हाणे जेके बि अंदरि देवियूं देवताउनि जा देश आहिनि ब्रह्मांड आहिनि इहे सभु ख़तमु थियनि था। अॻिते हिकु अर्शदल कवल आहे, हिते हिकिड़ो सूखम रस्तो आहे। हाणे मन असांजो हाथी तरह मोटो आहे त संत गुरू नानक साहिब चए थो उतो वार बि हिकु तव्हांजो लंघी नथो सघे 100 ॾहों हिसो हिन वार जो। हाणे तव्हां ॿुधायो त उतो लंघंदो किने। असां चवंदा गुरू जी घुर्ज न आहे। इहो ई साईं कबीर ठावी चए थो त मुगत द्वारा संकड़ा रावी दसें बार मन तो महंगल हो रहा नशा किस्मत जा। मन हाथी आहे या तो वार जो 10 हिसो बि लॻी नथो सघे उतो किने लंघंदो। जी तमाम सतगुरु जी रहमत थिए थी नज़र थिए थी नज़र जनादी कीमा इन नज़र सां उतो लॻे थो मन लतीफ़ा थिए थो सुखम थिए थो तॾहिं उहा रूह आत्मा उहो मन उतो लॻे थो। हिन अंदरि लखे रुकावटूं लखे ख़ौफ़ ख़तरा आहिनि। इन करे सतगुरु जो हुअणु ज़रूरी आहे। जो मुज़ाहिरा अंदरि सतगुरु करे ॾेखारे थो पर असांखे उहे अखियूं न आहिनि। इहे गुरवाणी चए थी से अखियूं ॿियनि जिना ॾिसंदो मां फिरी अखियां बाजो वेखणा बिन कना सुनणा जीवा बाजो बोलना तो जीवत मरना हुकुम पछाणे नानका तो खसमे मिलना। त प्यारी साध संगत वो प्रीतम तव्हांजे अंदरि आहे ॿाहिरि न आहे। तंहिं करे जेतिरो ॿाहिरि लोगनि घटायो न आहे। किथे बद्री आश्रम किथे कैलाशनाथ किथे केदारनाथ किथे त्रियोगी नारायण किथे 4 धाम आहिनि पर कुझु बि न आहे। जहाँ जाइए त जल पखान जहाँ पाणी जा तलाव नंदियूं या पत्थर। तंहिं करे अहिड़ो ग़लति ख़्यालु छॾे करे यानी असीं सची राह ते वठो। जी हर की कथा कहानियां गुरमीत सुनाइया बलियारी गुर अपने गुर कमल जाइया। प्यारी साध संगत गुरु रामदास वार वार पंहिंजे सरगुर तूं बलिहार सुठो थिए ऐं जी बि का वजाए कोई दुनिया में कंहिंजो बलिहार न वेंदो आहे पर जॾहिं कुझु फ़ाइदो वठंदो आहे त पंहिंजी चिठी बि हुनखे पूज करे लिखंदो आहे। त अॼु गुरु रामदास पंहिंजे सतगुरु अमरदास जा लख गुण गीत ॻाए थो त मां लख बार उन तो बलिहार आहे। मैं बलिहार घुरां थो लख वारी सदके जंहिं लंघायो लोड़ मां
पैरें पूरे पके अड़े मर्द मिला के को लखन मंझ लखे लाए सिर रखे अॻियो अजीबन जे। तो प्यारी साध संगत अगर सिर सां हे सौदो थिए तो चंदा जाने ॾेई छॾ। पहले दाता हम दिया तो गुर को दिया शीश, पाछे दाता गुर बया नाम दिया बख्शी। तो सतगुर तव्हांखे उहा शइ ॾिए थियो पर असांखे उहो क़दुरु न आहे। जीअं पहाड़नि में लाल हीरा जवाहरात पिया हूंदा आहिनि त उनजी क़ीमत काई बि न आहे, पर जॾहिं उहे ई लाल हीरा जे शराफनि वटि थींदा आहिनि त उनजी क़ीमत लख रुपया थींदी आहे, करोड़ रुपया थींदी आहे। त वरी हे मन जनम मिलणु मुश्किल आहे, मुश्किल न बल्कि या नसीब आहे। तंहिं करे संत फरमाइनि था कल करे सो अब कर। जो कम तव्हांखे सुभाणे करणो आहे उहो चवंदा अॼु ई कर, सुभाणे का न रख। क्या भरवासा देह का, कल करे सो अब कर, अब करे सो अब, क्षण में परले होएंगी फिर करेगा कब। सब प्यारी साध संगत अॼु गुरु साहिब फरमाइनि था मां पए सतगुर तो लख बार कुर्बान आ सदके आ जंहिं मूंखे मन जनम जो दारू ॿुधायो। मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आहे, हकीमन खे ॾेखारणु बेकार आहे। ये आ तबीबा वंत मोती पर कान घुरिजे थी दवा। छुटण मुंहिंजो कीन थींदो यार पंहिंजे खां सवा। भली अचो पर तव्हां मुंहिंजे मर्द खे लाइ न सघो। लॻी होई तो कल पवई न त पुछ लॻिया वालिया न। हंध बि उहो छड़े जिते बाहि भरे कहिड़ा सेब पाड़े वालिया। त प्यारी साध संगत ये ख़बरूं वञी गुरु रामदास को पुछो, गुरु तेग बहादुर को पुछो, गुरु अर्जन को पुछो जेके सड़ी करे कबाब थिया तेल में सड़ी विया। मंसूर को पुछो, शमत तबरेज को पूछो। हे कम मजाक न आहे, ऐसको नहीं कोई अटकल बाजी मूर्ख सद करेंदे नहीं। अड टपण जी ताकत नहीं, समंदर ध्यान धरेंदे नहीं। विछू पढ़न ना मंडर ञाणन, नागा नाल खहेंदे नहीं। गुलाम फरीदा आशिक उहे कई जन जड़े सिर कुर्बान कर जन। मिठा मिठा महबूब तेरे दर नाल मेरा दर होए। ते सोने दे कदम होन तेरे कदमा हेठ मेरे सर होए। प्यारी साध संगत मिठा मिठा महबूब तेरे दर नाल मेरा दर होए। शाम सुबह तक तकदी रहा तेरे घर नाल मेरा घर होए। ते महबूबो दे कदम होन तेरे कदमा हेठ मेरा सर होए। तो प्यारी साध संगत यानी आशिकन दरवेश गुलाम फरीदा आशिक उहे कही जन जड़ सर कुर्बान कर जाए। तो प्यारी साध संगत उन्हनि सर कुर्बान कयनि, उन्हनि पंहिंजा सिर ॾेई श्राद्ध कयनि। यही कंहिं आशिक चयो त ख़तन लिखी सणा न आए हाल हवाल। खतन लिखी सणा न आए हाल हवाल। मुल्क तव्हांजे में मस न हुई या हुयो कागज़ संदो काग। हाणे कंहिंसां ओरिया हाल दिलबर तुंहिंजे दिल जो। ऐं लिखण लाइ मस घणी पर काग़ बेशुमार। ख़त बि लिखजनि उन्हनि खे जेके हुजनि दिलनि खां धार। तूं मुंहिंजे गले जो हार वरी वरी ख़त लिखजनि कहिड़ा। इहो ई साईं कबीर साहिब चयो आहे, प्रीतम पतिया तब लिखूं जब तुम वसो विदेश। तन में मन में प्राण में वहाँ को क्या संदेश। तू मुंहिंजे तन में आ, मन में आ, प्राण में आ। हाणे तूं परे हुजे तोरे ख़त लिखा न त उहो प्रीतम तव्हांजो ईअं वेझो आहे। तंहिं करे प्रेमी हज़ूर जन फरमाइनि था
उन्हीं प्यारे जो प्यार असांखे अॻिते कमु ॾियो हिन दुनिया में आख़िर हली था सघूं कॾहिं बि जी हर की कथा कहानियां गुरमीत सुनाया न इहा अमर कहाणी मूंखे सतगुरु ॿुधाई तंहिं करे प्यारी स्वाद समय शब्द अजीब चीज़ आहे ये समर जनीन साण नथो होते बाती उन्हनि जो करे छेद छपर में मुंहिंजो पुनल ईंदुमि पाण पर मुंहिंजी रूह रियां लहजे मंझ लतीफ़ थे त समर परलोक जो अगरि कोच आहे ये चपड़ हिते पिया हूंदा तव्हांखे वहम आहे त इहे सामान असां साण हलंदा पर न कंहिं खयाए न खणी सघियो अॻितो जो समर तो न शब्द तंहिं करे जेतिरे क़दुरु थी सघे को महात्मा साधु वठी करे उथ फरीदा गवन कर दुनिया वेखण जा यार मत को बख्शा मिलियो नहीं तू भी बख्शा जा हर की कथा कहानियां गुरमीत सुनाया बल आई गुर अपने गुर कमल जाया आय मिल गुर को आय मिलो तू मेरे गुर के प्यारे गुरु रामदास हाल तमाम असांखे तवारे सदक करे करे चवे तो कि ऐं प्यारा तव्हां बि अचो तव्हांजो बि साॻी हक़ बणिजे थो यानी हिन दुनिया में आख़िर हलणो आहे इहो ई साईं कबीर साहिब बि चए थो त जे सौ वरियां जीवणा त बि अंत खे थी थिए अंत हिन शरीर जो अंजाम इहो आहे मिटी थी वेंदो तंहिं करे इहो कमु अॼु असांखे करिणो आहे वरी मन जनम मिले या न मिले मां पहिरियों बि चई आहियां त जेके तव्हां जनावर ॾिसो था 84 लख जिया जून जंहिंमें 30 लख दरख़्त आहिनि 27 लख कीड़ा पतंग आहिनि 14 लख पंछियुनि जूं जातियूं आहिनि 9 लख समुंड में जीव जंत आहिनि 4 लख इंसान गण गंधर्व जैसे किन्नर पिशाच देवियों देवताऊं मन तंहिं करे 84 लख जिया जून में अगर उत्तम चलो आहे त इंसान जो आहे देवी देवतनि खां बि वधीक आहे तंहिं करे सतगुरु फरमाइनि था असीं वियासीं हिते मुंहं जे दड़े ते हिकिड़ो दरख़्त बीठो तो उतो प्रेमी असांखे पियो ॾेखारे त हिनखे साढा 5000 साल थी गुज़रियो आहे इहो ईअं जो ईअं बीठो आहे भैया इहो दड़े ते आहे कि खॾो ठाहे करे पाणी खॾो ठाहे करे ख़बर न आहे कॾहिं जो ठहिया आहिनि कॾहिं रहंदा ये अगरि पहाड़ पथर जी जुड़ में तव्हां हलायो त तव्हांजी मिटी ख़राबु थिए वरी मन जन जो मिलणु मुश्किल आहे तंहिं करे सतगुरु फरमाइनि था जी वाणी फरमाए थी यानी इहो वक़्तु न गुज़ार वेंदो वक़्तु गुज़री वरी कीन ईंदो मरी हिन दुनिया में आख़िर ते वेंदो तंहिं करे हिकु ॾींहुं हिन दुनिया में ख़्वाब थी शरीर वेंदो पोइ पछाणो पवंदो पोइ कुझु न बणिबो तंहिं करे जो कुझु बने थो अभी बनाओ फ़िरका करो न कुझु बर्बाद आहे पोइ बरवथो करनि त मां पुट खे मंगायां पुट जी शादी कयां धीअ खे मंगायां धीअ जी शादी कयां इहे ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं उमिरि गुज़री वेंदियूं हीअ ॻाल्हियुनि घर खारिया चस्कनि भॻा हॾ सेकिन सुणिजो सॾ अॼूं अजीबनि जा तंहिं करे अहिड़ियूं ग़लति ॻाल्हियुनि खे छॾे करे तूं पंहिंजी ॻाल्हि कर पोख पाजी ते पुख़्तो रंजाए मता खाई वञे झार ऐं बुत ख़ाक मकान बंदिदा कहिड़ा रखी अरमान ये शरीर हिकु ॾींहुं ख़ाक थी वेंदो यदि दारा सिकंदर जहिड़ा हिन दुनिया में खाधी विया
कारून जड़ा खाली आ कई दुनियाओं शह पछा हलिया गया, असें भी हलदासीं, तंहिं करे हलणु ज़रूरी आहे। तंहिं करे सतगुरु फरमाइनि था कुझु अॻ जो तोठो खण, यही गुरबाणी चए थी त तोछा बंदो जीअं का जो एथे उथे ना। भला छा गुरु साहिब ईअं ग़लति थो चवे? हेॾो हो चए थो कुझु समर बंधो साण खणो, अॻ जो ज़ामन बि हुजे, वो ज़ामन सतगुरु आहे। शब्द भेदी शब्द अभ्यासी कोई महात्मा मिले जंहिं वटि शब्द जो मार्ग हुजे, जे अगर उन वटि शब्द न आहे त झूठी गुरियाई ॾे, वो गुरु चवण जे हक़दार न आहे। झूठे गुर की टेक को तजदुर कीजे बार, वार न पाए शब्द का बरके बारंबार। तंहिं करे प्यारी साध संगत, हाणे कई प्रेमी असांजा मरनि था, लिख छप जी ॻाल्हि न आहे, नारा हंडा मरनि था। हाणे हिकु ताज़ो गैर सदरी माण्हू हुआ, पर अंत में सतगुरु जो उनखे ख़्यालु अची वियो, उन प्रीतम खे यादि पियो करे, मुंहिंजी अहिड़ी सहेली थी वई चवण खां ॿार। त सिर्फ़ु सतगुरु जो वठणु इन वक़्त जे लाइ आहे। तंहिं करे साहिब फरमाइनि था सतगुरु वठणु लाज़मी आहे। जातो जी रूह असांजो अबाणो वतन यानी को ॿियो आहे। ये संसार रही दो आम तक है सरसी नाथ वेंदी, सवंग तक मां परले में नाथ वेंदी। सतलोक लाफानी देश वो देश आहे जाते न परलिया न मां परलिया। तव्हां करोड़े परले ॾिठियूं, मां परले ॾिठियूं, पर वार वार फिरी असीं हिते अचूं था। आए मिल गुर सिख आए मिल, तू मेरे घर के प्यारे। हाणे गुरबाणी चवंदा कि ऐं प्यारा तव्हां बि अचो, तव्हां बि पंहिंजो हक़ नसीब करो, तव्हांजो बि हक़ बने थो। तंहिं करे गुरु रामदास जहिड़ी हस्ती यानी गुआही थी ॾे, तव्हांखे इन खां वधीक कंहिंजी शादी खपे, पंहिंजी गुआही खपे। जेके मालिक सां मिली करे हिकु मिक थी चुका आहिनि, मालिक और हिननि में को फ़र्क़ु न आहे, हिकु तिर जेतिरो बि फ़र्क़ु न आहे। तंहिं करे साहिब फरमाइनि था तव्हां बि अचो, इहो समर हुजे सां, छो तव्हांजे लोक परलोक जो हितकारी आहे ऐं फ़ाइदे में आहे। आए मिले तू मेरे घर के प्यारे, हर के गुण हर भामद से गुर ते पाए। हाणे संत महापुरुष कॾहिं बि अहिड़ो कोड़ो लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे साहिब कहिड़ो तहज़ीम सां प्रेम सां असांखे सम्झाइनि था, जेका ॻाल्हि दरगाह क़बूल करे थी उहा सतगुरु जे ज़रिए। जेके सतगुरु सां रूहां छाण वञनि थियूं, ये भर बेड़े ले जाएंगे संत जना के पूर। जैसे राह मेरा गुरु लंघ जाता, टर जांदा मान फ़कीर था। अंदर कई साधु महात्मा दरवेश पिया आहिनि, जीअं हिकिड़े अमीर खे ॾिसी कंगाल जी दिलि खे दुख थींदो आहे, उनखे दुख थो थिए, छो त जॾहिं रूहां हिते सतगुरु जे वसीले अंदरि हलनि थियूं। त प्यारी साध संगत, गुरु वठणु लाज़मी आहे, ज़रूरी आहे। हिकु लोक लाज छा आहे, चइनि जंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु आहे त मां मुखी आहियां, मां चौधरी आहियां, मां चेयरमैन आहियां, मां सदर आहियां। ही चइनि ॾींहंनि जो हिकिड़ो सुपिनो आहे। मोए खां पोइ हिन जा हाल ॾिसो। त तंहिं करे संत चवनि था त अॻिते बग़ैर गुर जे कुझु बि न आहे। हे हिते कोठाए सैयद, पर हुते त बि सैयद न चवनि, दर मथो दादलियूं लखे थींदा आहिनि,
छल वड़े न तो वर कन न तो सेतु रत रणन अद्युम शाह लतीफ तंहिं करे को पूरन महात्मा गुरुदेव अची करे मुंहिंजी नफ़रत के बुराई के मारे करे लत हणी करे असीं यार जा बणूं वञी प्रीतम जा बणूं। हर के गुण यार भावदे से गुर ते पाए जेका दरगाह कबूल गाड़ करे थी तो उन्हनि जी कबूल करे थी जेके सतगुर जे ज़रिए अंदर वञनि था। गुरबिन माला फेरते गुरबिन देते दान गुरबिन दान हराम है जा पूछो वेद पुराण। तो सतगुर वठण लाज़मी आहे। ये ज़माने जी ॻाल्हियूं लाज़मी आहिनि तीअं हिन मन शरीर वास्ते सतगुर वठण बि लाज़मी आहे। छो त सतगुर लोक परलोक जो हितकारी आहे। तंहिं करे साहिब फरमाइनि था गुरु नानक साहिब 9 खंड सत दीप घुमी करे लखे जीव पार कया पर तलवंडी जो शहर हिकिड़ो ईअं रहिजी वियो छो तो हुनजे भागन में न हो क़िस्मत में न हो तंहिं करे हुननि फ़ाइदो न वरितो। अहिड़ी तरह से जॾहिं जॾहिं संत अचनि था हुजती शिरती ॻोठे थो चुले थो ये संतनि को फ़ाइदो न वठंदा आहिनि। जेको हुजत रखण वारो शिरत करण वारो हिकु शहर जे रहण वारो भी चुले थो घर जो भाती कालू के वञी दान ॾिनऊं तो 20 रुपया गुरु नानक खे ॾिना दुकानदारी खां हाणे 20 रुपये खणी गुम कया आहिनि। छो साहिबनि हिकिड़ो वटि खणी रखियो पंहिंजे छड़ी जो हाणे रुपए वारे खे बि उहो चयाने वारे खे बि उहो अॼु भर करे क्रोध में साहिबनि जी बेइज़ती कंदो आहे तॾहिं गुरु साहिब चवंदा ॾिस तूं पंहिंजो पोचा मेल करे जहिड़ी दुकान जी हर चीज़ हुननि तोरी आहे त ॾिसनि त अञा नफ़े में आहे घाटो त आहे ई न। संता के कार्य आप खड़ोया हर कम करावन आया रहा तो संतनि जी जुगा जुग भगत उपायनि जा पेज रखंदा आया राम राज तो जुगा जुग भगतनि जी पेज रखंदो थो अचे। तंहिं करे प्यारी साध संगत वो प्रीतम परे न आहे वो तव्हांजे मन जे अंदर आहे। अगर तव्हांजो को ज़ाती दोस्त दुश्मन आहे त मन आहे जलकर करदव उपजहे जलकर पंख विनाश मन कर कल सब उपजहे मन कर कल सब नाश। जे पानी जे हारण सां गप थी पवंदा वरी जे उन फर्श के बाल्टी में पानी जा विझो धोपी साफ़ थी वेंदो। अहिड़ी तरह से मन में ई गंदियूं ॻाल्हियूं पैदा थियनि थियूं पर मन जे ख़्याल सां ई साफ़ थियनि। तंहिं करे सतगुरु फरमाइनि था हर के गुण हर भावदे से गुर ते पाए जल गुर का भाणा मनिया तुला गुम गुम जाए। चंदा जनन सतगुरु जो हुक्म बरसर इहो क़बूल कयो आहे मां लख बार उन्हनि ते बि क़ुर्बान आहे। लख एहसान मनावा दिल भर दे जड़ यार की खबर सुनावे लख दरखास्त बिद दर्दा मारी वन दर दिल भर पहुंचावे मन घिने काशद हथों माई चल तरस पैस मंगवावे कोक पुकार असांजी सजना चल तरस सजन को आवे कि प्यारी साध संगत उन प्रीतम में लख भलायूं थोराइनि जो अॼु असांखे साध संगत नसीब थी आहे। भागन को सवा साईं कम्बीर चवा त एक घड़ी आधी सेफन आद संतन सेती गोष्ठी कटे कोट अपराध। ये कंहिं महात्मा चवा त यक ज़माना सौब ते बा ओलिया दरवेश जी अध घड़ी भी करोड़े हज कबा आहे। तंहिं करे जो वक्त गुजरे यानी साईं प्यार प्रेम में गुजरे। हर के गुण हर भाव दे
ते गुर ते पाए जिन गुर का भाना मनिया तिन गुम गुम जाए मां लख बार अनंद कुर्बान बलहारा जनन मुझे सतगुरु यो हुक्म मने करे इन हुक्म ते हलन था तो सतगुरु जो हुक्म यो आ तो वही करे यही कबीर साथ आ तो वही करे उन मालिक जो नाम जपियो उन नाम के अंदर इंता बरकत आ अजीब उनमें मज़ो आ जिन सतगुरु प्यारा देखिया दिल को अनंत लख बार कुर्बान आ जनन अंदर वो प्यारो मुझे ॾिठो आ जनन अंदर उन प्रीतम के पातो आ कि 100,000 उना तो सदके दिल जना दे हिका लख करोड़ उना तो सदके जेड़े मुखसु बोलन फिका नील पदम उना तो सदके मन जना दा झिका तीन जहान बाहु उना तो सदके जो होवन सोन सदावन सिका कहंदा टई जहान उन तो कुर्बान जो हूंदे सोन हूंदे मान निमाण थियल हिन दुनिया में अञा बि आहिनि वया किन संसार में उहे अञा बि आहिनि तंहिं करे सतगुरु जो भाव प्रेम रखी करे असीं हिन दुनिया में उनजे आशीर्वाद खटो सतगुरु जे आशीर्वाद को साथ जिंदगी बेकार आहे आशीष सतगुरु जी साहो सुठो करे थी बदबख्त के बिलाशक दर दर दुशो करे थी पापन जी पाड़ पोली झटपट पते छॾे थी जंहिंखे ॾिसे ॾमर सां उनखे छॾे उॾाड़े झट थी वञे झुगो चढ़ जीअं खेॾ छो करे थी ॾुखनि में गुज़रे हरदम मोटी वञे थी माया कुबतो कंगार कोड़ियो बेहद दुखो करे थी सतगुरु जी दुआ थे हिन संसार मां बि तारे सचपच लाल संतन जी सेवा सचपच सुठो करे थी तंहिं करे सतगुरु जी आशीर्वाद हुजे तव्हांखे को दुनिया में जीतण वारो न आहे गुर का बल जे मन में होई तो जीत सके नहीं कोई तो को जीतण वारो भी न आहे इहो शहर गंदा जो आहे तव्हांखे एतिरियूं ख़बर आहिनि त छा लोकनि घटायो छा छॾियो छा न छॾियो त उन प्रीतम जो बल हो उनजी नज़र ई कि नज़र जनादी कीमा तो उन नज़र ई जा वेंदी अज तक तंहिं करे प्यारी साध संगत सतगुरु जी हिकु नज़र कुराना पापी तारे छॾी जी जन सतगुरु प्यारा देखिया दिल को लख बार अनंत बलहार कुर्बान वारी आया जन मुझे प्रीतम अंदर भी प्रायो बाहर भी प्रायो मिले तो थोड़ी मस्तक लाओ जे उनजी खाक भी मिले तो मां पंहिंजे सर जो ताज तो समझा ये साईं तुलसी साहब चवार छन छन सुरत संभार लार दरग में रहो तन मन दर्पण माज साज सूरत से गहो लगन लगे लख पार सार्थ पाया अर हाँ तुलसी छंद चरण का धूड़ नूर दर्शाया हिते जेको आठ दर कवल आहे हिते जेको अजीब जोत आहे नूर आहे असां ॿाहिरी धूड़ के भी सतगुरु जी के लख बार नमस्कार कयूं था पर असली स्वामी तुलसी साहब चवनि था संत जी रज हिते मिले थी तंहिं करे नव द्वारनि को रूह खे खींचे करे असीं हिते पहुचायूं ॿ अखियूं आहिनि ॿ कन आहिनि नासका आहिनि वात आहे गुदा आल हिते रूह खे समेटे करे
तो तव्हांखे जब पोइ ख़ुशी मिलंदी। ईअं न आहे कि सतगुरु तव्हांजो मददगार अंदरि रहे, तव्हांजो वेहण पंहिंजी नज़र थियणु। जीअं घर में को भाती मखट हूंदो आहे त पियो माउ चवंदा हिनजी रोटी बि भेजा ॿार मखटू खे केरु ॾे, पर जेके गोॾा भञी करे उन प्रीतम खे राति दिन यादि था करनि, हिते बि सुखी और परलोक में बि सुखी। हिते घुरज जन जी, हिते तंजी साॻी धनी दरबार में, हिते छॾे नालो वञनि हिते सरो खुरू सरकार में। तंहिं करे प्यारी साध संगत सतगुर खे हाज़िर नाज़र सम्झो। उहो तव्हांजे छन छन हिकु हिकु वार जो रक्षक आहे। वॾी गात अंतरी वेल सतगुरु तव्हांजी संभाल कंदो। उहा संभाल कोई बि न करे सघो। अगरि इहा कुवत ताक़त आहे त मुंहिंजे सतगुरु कया। दुनिया में कथाऊं बि घणियूं, फ़क़ीर बि घणा, गुरू बि घणा, असां नथा चऊं बि न आहिनि, पर इन प्रीतम जहिड़ो को हिन दुनिया में न थियो आहे, न थींदो। लखे रहबर आया, उनखे लख लख बार उनखे नमस्कार आहे, पर अॼु कलयुग जे अंदरि गुरु नानक साहब पंजाब यूपी तक उनजो नालो आहे। कबीर साहब जो काफ़ी भारत में नालो आहे। अॼु सॼे पासा किथे अमेरिका, किथे लातिनी अमेरिका, किथे दक्षिणी अफ्रीका, किथे कवारी असांजा इलाइक़ा धन रहबर आहे। प्यारी साध संगत तव्हांजो उहो साहिब आहे, लोक परलोक जो हितकारी आहे, हिते बि और परलोक में बि। तंहिं करे जेतिरे क़दुरु थी सघे कलाक पुॼे ॿ पुॼे आख़िरी सत्संग जो लबो लिबास चवण जो मतिलबु इहो ई आहे कि आदि शाख कबीर की कोट ग्रंथ कर जान, नाम सत्य जग झूठ है सर शब्द पहचान। कबीर साहब चवंदा, ए अज़ीज़ ए प्यारा, मुंहिंजो अधु लफ़्ज़ बि करोड़े ग्रंथनि जो निचोड़ सम्झो। नाम सता जगत झूठा। तंहिं करे वेही सतगुर जो जेको गुर मंत्र आहे उहो असीं जपियूं। तज गुर मंत्र दरदर होए, गुरे अवज्ञा घात, त्याग देत गुर मंत्र को सिजवी नरके जात। हाणे कई प्रेमी मां वटि ईंदा आहिनि दारूं खणी, मां चवंदा तूं गुरू को फिरियल आहे, तॾहिं तोखे इहो ॾुख ॾमर मथो ग़ालिब ठाहे मने वेंदा आहिनि त ईअं ॻाल्हि सही आहे। सतगुरु जे गुर राज़ी तो करता राज़ी, कर्म काल की चले न बाजी। ये सतगुरु जो राज आहे त कारीगर न रताड़दा वठो। कई हिन दर ते मुस्लमान बि अचनि था, अॼु पुठी छपाइनि था, दुआ वठनि था। अॼु मालिक उन्हनि खे शान इक़बाल ॾिठो। नाम के अहिड़ो इक़बाल आहे, नाम मज़ाक न आहे। पर सतगुरु खे इहा प्रार्थना कयो, वेनती कयो त तूं पंहिंजी दया महर कर त जेई माते ई बानी होत पुनल हुजे त होत पुनल सां कमी नी के ही हो जो पाइन पेर में आव जुतियन जेही पर विछा रे वेही किंजरा आड़ी जाम। प्यारी साध संगत सॼी उमिरि सतगुरु न विसरे कि मरी वञा त बि हरी न विसरे, त मौत जे दम तक उहो यार यादि हुजे। पोइ वेठा वञा कम ॾिसो, आख़िरी त हिन दुनिया में हलणो आहे। हाणे जेके सतगुरु खे प्यारो करनि था, मां उनजो मौत ॾिठो आहे, अंदरि हली वधीक ॾिठो आहे त अजीब उन्हनि जी जान संभाल थिए थी, अजीब संभाल थिए थी। ऐं सतगुरु उनखे पंहिंजो बग़ल गिर करे पाण सां गॾु खणे थो। तंहिं करे सतगुरु का मज़ाक न आहे, गुरू वठणु लाज़मी आहे। ये संसार जो मान वॾाई छा आहे कि लानत आहे, ही लानत आहे हिकिड़ी त मां चेयरमैन आहियां, मां फलाणो ख़ान आहियां, मां फलाणो आहियां, टीरो आहियां। ये ॻाल्हियूं ग़लति आहिनि।
जिन सतगुर प्यारा देखिया दिल को हमारी दिल गुर की चाकरी दिल सतबल यारी जन मुझे सतगुर के डिठो मां अनंत लख बार सदक सदक लखवारी सिर सहनता पर जनन सतगुरु जी वही बंदगी भजन करवा हाणे देह में जैसक संत रहन था अजी सेवा लाइ 2 माण्हू 3 माण्हू काफ़ी लाचार 4 माण्हू त असली सेवा सतगुरु जी छा आहे नाम जपण हाणे लखां माण्हू छा हिकु माण्हू जी कंदा छा कंदा त प्यारी साध संगत तंहिं करे सतगुरु जी सेवा असीं कलाक 2 मन खे फिट भुॼो करे मने न मने मन त रोईंदो तंहिं करे मन खे तरस न खाओ करोड़े जन्मनि को हिम मन तव्हांजो वेरी आहे ऐं तव्हां सां ज़ातियात रखण वारो आहे अॼु तक हिन दुनिया में तव्हांखे मन रहियो आहे ये तव्हांखे सतगुरु जो प्यार प्रेम हुजे हा तव्हां हिन दुनिया में न हुजो प्यारी साध संगत चाहे माताऊं हुजनि चाहे भाई हुजनि चाहे असांजा प्रेमी हुजनि यानी हे कमु सौ जे मथां फर्ज़ु आहे असीं माता जे गर्भ में अहिड़ो अंजाम करे आया आहियूं त जेकी चई आहे उते हिकु फर्ज़ु आहे ॿाहिरि माता जे गर्भ में इहो असां अंजाम कयो आहे त हितो गॾु गर्भ मूं कुमी नरक को असीं वञी करे तुंहिंजी बंदगी कंदासीं पर हिते अॼु असां वाजे ख़िलाफ़ आहियूं वचन ख़िलाफ़ आहियूं तंहिं करे सतगुरु फरमाइनि था वरी बि साध संगत में साध संगत हिकिड़ो मान सरोवर आहे करोड़े मन जूं आशाऊं पूरी थो करे करोड़े दुख दलदर हलिया था वञनि जॾहिं हज़ूर जन इहो मंदरु ठाराए पए सचखंड हॉल इहे असांजूं नंढियूं नंढियूं हसीन भेनर नौजवान जेके हणी हणी हज़ारे रुपया ख़र्च करे डॉक्टरनि वटि न छुटियो पर उते शेवा करे चहल करे अॼु बग़ैर दवाई जे उहे ख़ुशि थी विया प्यारी साध संगत जे अखियुनि ॾिठियूं ॻाल्हियूं तंहिं करे वञी प्रीतम खे अंदरि सम्झो ॿाहिरि न आहे तंहिं करे पूर्ण विश्वास यकीन रखी करे ॿाहिरि कुझु बि न आहे तंहिं करे उनखे हाज़िर नाज़िर अंदरि सम्झो जेके ॿाहिरि रुधा था वधनि उन्हनि खे अॼु कर छा मिलियो आहे रोटी का बि दर पदर अॼु मानी जे जाइ बि दर पदर पर जन ते उन साईं जो हथ आहे त कई उनजे पोतो खादम आहिनि उनखे का परवाह न आहे गुर राज़ी तो करता राज़ी करम काल की चले न बाज़ी हे तव्हांजे मथां सतगुरु जो राज़ आहे त करम छा आहे काल छा आहे कुछ भी ना है जिन सतगुरु प्यारा देखिया कल कवारी तो प्यारी साध संगत जनन सतगुरु ॾिठो आहे मां हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त असांजी ॿाहिरि दोस्त अज़ीज़ यानी बागड़ी क़ौम अॼु सतगुरु जी अपार दया उन ते थी वई आहे को ज़मानो हो ये दर दर गदारी कंदा हुआ पर अॼु सतगुरु जी अंदरि कृपा आहे तव्हांखे हिकिड़ो माण्हू गदागरी कंदे नज़र न ईंदो हिकिड़ो माण्हू बि नज़र न ईंदो त प्यारी साध संगत सतगुरु जी दया इहा बाहू मुर्शिद बि उहो जहिड़ा टुकर था ग़म मिटाए त अॼु साहिब छड़ो बागड़ी क़ौम ते दया न आहे
या दया हर प्रेमन जे मथो आहे। तंहिं करे प्यारी साध संगत ये साईं कबीर चास दुख में सबरन सब करे सुख में करे न को। जे असी सुख में करूं तो दुख ईंदा ही न, अरे गलत आ वञ। तंहिं करे कर्म ठाकुर बीमारी पैदा थियूं थियनि न करण जे करे। तंहिं करे उन साईं खे फरियाद कयूं ऐं वेही करे उनखे अर्ज़ु कयूं त मूं निमाणी नादान जी छल पवंदी बाज पर आहियां ऐबनि सां भरी छल ॾोहे कीन ॾिसनि कयो थो माण मणनि जो छल दुको दाख़िल कनि दरमूं दर धणनि सॼा त छोरी थिया। त प्यारी साध संगत स्त्री जा मर्द कर्मनि जे करे चोलो थियो आहे, मगर जेका रूह आत्माएं न स्त्री आहे न मर्द आहे, इहा वधीक तव्हांखे ख़बर अंदरि हली पवंदी। इहा सावती अंदरि आहे त कर्मनि खे बसि पढ़े मुक्त की राह भुलानी। असीं करोड़े कल्व जोगनि को हिते पयल आहियूं, असीं भुलियल आहियूं, तमामु भुलियल आहियूं। पीरनि पंडितनि मुल्क खे ॾाढो भुलाए छॾियो आहे कि निवड़ी नमाज़ूं कनि कि मंदर टिकाणा पिया वसाइनि। ॾाढो कीन आया अकुल वारा प्रेम जे। प्यारी साध संगत प्रेम हुजे प्यार हुजे त तव्हां ते कॾहिं बि तती वाह न लॻंदी। ये तती वाह न लागे पार ब्रह्म शरणाई। ये तव्हांखे सतगुरु जी शरण आहे त कॾहिं दुनिया जी तती वाह न लॻंदी। जिन सतगुरु प्यारा देखिया कल कहारी, जिन गुरु की चाकरी तेला सतवल यारी। मां लख बार उनजो करवाना बलिहारा जन सतगुरु जी प्रेम सां चाकरी कई आहे, वेही भजन जपियो आहे, नाम जपियो आहे। असली वॾो मज़ो त उन में आहे। करोड़े काम तव्हां कठा कयो मगर उन सां न मिली सघा। समय मिड़नि सूमर आहे पर मटण भाया मेंदर। अजीब नाम जी लज़त आहे। ये सुरकी चखी जन सौज जी छे कंदा विया हाय हाय। लाख प्याला भर पिया चढ़ी न मस्ती नैन, एक बूंद गुर दयाल की जन मस्त क्या दन रहे। तो प्यारी साध संगत ये धर धाम जो पानी आओ आबे हयात आ अमृत आ धन वे महापुरुषनि जन कमायूं करे उते मंज़िल तय कई आहे। उते मंज़िल तय कई आहे। वो अजीब नाम जो मान सरोवर आहे। करोड़े मान सरोवर आहिनि, करोड़े नाम जा समुंदर आहिनि। जिन सतगुरु प्यारा देखिया कल कहारी, जल गुरु की चाकरी तेला सतवल यारी। हर हर तेरा नाम है दुख में चलहारा, गुरु सेवा ते पाए गुरुमुख ले तारा। जो हर नाम ध्यान दे ते जल परवाना, चला विटो नानक वारियां सदा सदा कुर्बाना। शब्द के समाप्त करे सतगुरु फरमानता असी लख बार आनंद भी कुर्बान हो कि जेके प्रीतम जो नाम जपता जिनके रात दिन वो मोह ममता ऐं प्यार आ सतगुरु में मोहब्बत आ कुर्बा दिल जे अंदर चंदा धन उहे रूह आहिनि। ऐं गुरु ग्रंथ साहिब में चयो आहे त आए से गणिया अगरि हिन दुनिया में अचण जो उन्हनि जो चऊं
तो प्यारी साथ संगत सो हाणे सत्संग असां रखूं था, प्यार प्रेमी शब्द वाणी कंदा वही कलाक ॿ टे उहो बि प्रेम प्यार सां ॿुधो ऐं उहो बि हिकु वैधान जूं ॻाल्हियूं। इहो ई सत्संग आहे। ये राग शराफ न हरगज़ थोड़ी हवज़ ये हो ही प्रेम जलकी। ये रागे नर मोजा रागे पसूर जन जो न रागन रिजिया से क्यों न गरबे गलन। तो प्यारी साथ संगत शब्द समाप्त सभिनी प्रेमन के राग।